सक्कर पुलिस पारां सिंध यूनिवर्सिटी जे शागिर्द खे खंबे खणी मुक़ाबिलो ॼाणाए मारण वारे वाक़े ख़िलाफ़ सॼी सिंध सरापा एहतजाज बणिजी वई। सिंध यूनिवर्सिटी में शागिर्दनि ज़ेब जतोई, फ़राज़ चंडियो ऐं पीर मसरूर जी अॻवानी में बॉयज़ हॉस्टल खां इंतिज़ामी ब्लॉक ताईं रैली कढी एहतजाजी मुज़ाहिरो कयो। मीरपुर माथेलो में जसाफ जे सदर वहीद सिंधी, फ़कीर रमज़ान कलवड़, कमाल महर, मीर हसन लाशारी, कामरेड हनीफ़ सुमरे जी अॻवानी में एहतजाजी मुज़ाहिरो करे सख़्त नारेबाज़ी कई वई। नवाबशाह में सरफराज़ मेमण, काशिफ लाखो, हनान अब्बासी, मुनीर अबड़ो, शोएब मेमण ऐं ॿियनि जी अॻवानी में प्रेस क्लब 12 एहतजाजी मुज़ाहिरो कयो वियो। काज़ी अहमद शहर जे मुख़्तलिफ़ सियासी समाजी अॻवाननि समेत सिंध जे बाशूर नौजवाननि अॻवाननि सजाद उनड़, असद अली जतोई, कामरान चांडियो ॿियनि जी अॻवानी में एहतजाजी रैली कढी प्ले कार्ड हथनि में खणी इंतिज़ामिया ख़िलाफ़ सख़्त नारेबाज़ी कई वई। जसकम खपरो जे सॾ ते आज़ाद कुंभर, मिरान सिंधी, अब्दुल नबी बुर्दी, आजिज़ समीजो जी अॻवानी में शहीद चौक खपरो ते केतिरनि ई कारकुननि शहरनि पारां एहतजाजी मुज़ाहिरो कयो वियो। इन मौक़े ते अॻवाननि मुतालबो कयो त शागिर्द खे खंबे गुम करे मुबैना मुक़ाबले में मारण वारे वाक़े जी जांच कराए मुलविस जवाबदारनि खे फौरी तौर ते अदालतुनि जे कटहरे में आंदो वञे। विज़िट कयो अवामी आवाज़ मीडिया ग्रुप जी वेबसाइट awamiawaz.pk।